अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद त सभी दोस्त ठीक ठाक हैं, खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं सोप सीरियल तकरार ड्रामे जे बारे में। इन तफ़सील ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं हम असांजे चैनल ते न त समीर व्लॉग चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां आवाज़ जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजूं हौसलातूं वधंदियूं। हलूं था पंज मेन टॉपिक तरफ़। तो शेरली पुलिस जो सभु चालू सम्झी वेंदो ऐं हू तिजाल खान सां जहिड़ो कोन कंदो ऐं ॿिए पासे तिजाल खान गुलन खे क़ाबू कंदो ऐं गुलन खां सभु सचियूं कराईंदो ऐं गुलन खे इहे चवंदो त मां तोखे 1 लख रुपया थो ॾियां, तूं वञी जसनाब खान जे दरे खे बाहि ॾेई आ। उन्हनि खे ईअं चवंदो जेको चवण अथई उहो चव, भली मां तुंहिंजे कम लाइ हाज़िर आहियां। ऐं ॿिए पासे वक़्तु बावल खान खे ईअं चवंदो त तुंहिंजे ॻोठ ॿारहं इहे कुता बीठा थी, हल त तोखे मां ॾेखारियां। पर राणी बावल खान खे मिनतूं कंदो त तूं ईअं न कर ऐं तूं मीर खे न मार। पर बावल खान कोन मञंदो ऐं वक़्तु बावल खान खे भड़काईंदो ऐं मीर ठाह करण जी पूरी कोशिशि कंदो, पर बावल खान खे ठाह खां परे करे छॾींदो। नवाब खान मूसा सां ठाह करण जी पूरी कोशिशि कंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे मिले कंदा।